ओम शांति। ये मिले तारीख़ है 9/9/2024। अज मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मीठी भारत योग बल सां बुरे संस्कारनि खे परिवर्तन करे स्वयं में सुठा संस्कार विझो। ज्ञान और पवित्रता जा संस्कार सुठा संस्कार आहिनि। योग बल सां बुरे संस्कारनि खे परिवर्तन करो, परिवर्तन करे स्वयं में सुठा संस्कार विझो। ज्ञान ऐं पवित्रता जे संस्कार सुठा हूंदा आहिनि। ज्ञान ऐं पवित्रता जा प्रश्न तव्हां ॿारनि जो बर्थ राइट कहिड़ो आहे, तव्हांखे हाणे कहिड़ी फीलिंग ईंदी आहे? उत्तर आहे असांजो बर्थ राइट आहे मुक्ति, जीवन मुक्ति। तव्हांखे हाणे फीलिंग ईंदी आहे कि असां बाप सां गॾु वापसि घर वञिणो आहे। असांखे तव्हां ॼाणंदा आहियो बाप आया आहिनि भक्ति जो फल मुक्ति, जीवन मुक्ति ॾियणु। हाणे सभिनि खे शांतिधाम में वञिणो आहे, सभिनि खे पंहिंजे घर जो दीदार करिणो आहे। ओम शांति। मनुष्य बाप खे सचो पातशाह बि चईंदा आहिनि, अंग्रेजी में पातशाह न चईंदासीं। उन में सिर्फ़ु सचो फादर चईंदा आहिनि। छो जी उन्हनि खे बाबा बादशाही न ॾींदा आहिनि, है न। गॉड फादर इज ट्रुथ चईंदा आहिनि, भारत में ई चईंदा आहिनि सचो पातशाह। हाणे फ़र्क़ु त ॾाढो आहे। उहे सिर्फ़ु सच चईंदा आहिनि, सच सिखलाईंदा आहिनि, सचो ठाहींदा आहिनि। हिते चईंदा आहिनि सचो पातशाह। उहे सिर्फ़ु सच चईंदा आहिनि, सच सिखलाईंदा आहिनि, सचो ठाहींदा आहिनि। ऐं हिते चईंदा आहिनि सचो पातशाह, सचो बि ठाहींदा आहिनि और सचखंड जो बादशाह बि ठाहींदा आहिनि। ॿिया धर्म वारा सिर्फ़ु इहे चईंदा आहिनि कि भॻवानु सच चईंदो आहे, सच सिखलाईंदो आहे, सचो ठाहींदो आहे, अर्थात सतो प्रधान ठाहींदो आहे। लेकिन पाण भारतवासियुनि खे उहे बादशाही बि ॾींदा आहिनि। इहे त बराबरि आहे न। मुक्ति बि ॾींदा आहिनि, जीवन मुक्ति बि ॾींदा आहिनि, जंहिंखे भक्ति जो फल चइबो आहे। लिबरेशन ऐं फ्रूसन, लिबरेशन ऐं फ्रूसन भक्ति जो फल ॾींदा आहिनि, लिबरेट कंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि असांखे ॿई ॾींदा आहिनि। लिबरेट त सभिनि खे कंदा आहिनि ऐं फल तव्हांखे ॾींदा आहिनि। लिबरेट ऐं फ्रूसन इहे बि भाषा ठाही अथनि। भाषाऊं त ॾाढियूं आहिनि। शिव बाबा बि नाम ॾाढा रखी ॾींदा आहिनि। शिव बाबा जा नाम बि ॾाढा आहिनि। कोई खे चओ उन्हनि जो नाम शिव बाबा आहे त चई ॾींदा आहिनि। असां त उन्हनि खे मालिक ई चईंदा आहियूं। मालिक त ठीकु आहे, परंतु उनखे बि नाम त खपे न। नाम सां, नाम रूप सां न्यारी कोई चीज़ हूंदी न आहे न। मालिक त ठीकु आहे, परंतु उन्हनि जो नाम बि खपे। नाम रूप खां न्यारी त कोई चीज़ हूंदी न आहे। मालिक बि कोई चीज़ जो ठहींदो हूंदो न। नाम रूप त ज़रूरु खपे न। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप ज़रूरु लिबरेट बि कंदा आहिनि, पोइ शांतिधाम में सभिनि खे वठी वेंदा आहिनि। पंहिंजे घर जो दीदार सभिनि खे करिणो आहे। घर सां आया आहियूं, ईंदा आहियूं त पहिरियों उन्हनि जो दीदार कंदा आहियूं। उन्हनि खे चईंदा आहियूं गति सदगति। घर खां ईंदा आहियूं त पहिरियों उनजो दीदार कंदा आहियूं, गति सदगति। उनखे चइबो आहे गति सदगति। त बाबा असां घर खां ई आया आहियूं त इन करे बाबा जो दीदार बि कंदा आहियूं। उनखे चइबो आहे गति सदगति। अक्षर चईंदा आहिनि परंतु अर्थ रहित। तव्हां ॿारनि खे त फीलिंग रहंदी आहे असां पंहिंजे घर बि वेंदासीं, पोइ फल बि मिलंदो। नंबरवार तव्हांखे मिलंदो आहे, मिलंदो त आहे। ऐं ॿिया धर्मनि खे पोइ समय अनुसार मिलंदो आहे। बाबा सम्झाए त इहे पर्चो आहे ॾाढो सुठो। तव्हां स्वर्गवासी आहियो या नरकवासी, तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। इहे मुक्ति जीवन मुक्ति ॿई गॉड फादरली बर्थ राइट आहिनि। तव्हां लिखी बि सघंदा आहियो बाबा सां तव्हां ॿारनि खे बर्थ राइट मिलंदो आहे। बाप जो ठहिण सां ॿई चीजूं प्राप्त थींदियूं आहिनि। बाबा जो ठहिण सां ॿई चीजूं प्राप्त थींदियूं आहिनि, मुक्ति जीवन मुक्ति, गति सदगति। उहा रावण जो बर्थ राइट, इहा परमपिता परमात्मा जो बर्थ राइट। इहो आहे भॻवान जो बर्थ राइट, उहो शैतान जो बर्थ राइट। ईअं लिखणो खपे जो कुझु सम्झी सघे त कुझु
त हाणे तव्हां ॿारनि खे हेवन स्थापना करिणो आहे, केतिरो कमु करिणो आहे न। हाणे त जीअं बेबीज़ आहियो, जीअं मनुष्य कलयुग जे लाइ चईंदा आहिनि न कि अञा बेबी आहे, ॿार आहे। बाप चईंदा आहिनि सतयुग जी स्थापना में बेबी आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे वरसो मिले थो, रावण जो कोई वरसो न आहे, गॉड फादर सां त वरसो मिलंदो आहे। उहो कोई फादर थोड़ी आहे। उन्हनि खे रावण पंज विकारनि खे त शैतान चइबो आहे। शैतान जो वरसो छा मिलंदो आहे? 5 विकार मिलंदा आहिनि। शो बि ईअं कंदा आहिनि, तमो प्रधान ठही विया आहिनि। हाणे दशहरो केतिरो मल्हाईंदा आहिनि, सेरेमनी मल्हाईंदा आहिनि, ॾाढो ख़र्चो कंदा आहिनि। विलायत सां बि निमंत्रण ॾेई सॾु कंदा आहिनि। सभिनि खां नामी ग्रामी दशहरो मल्हाईंदा आहिनि मैसूर में सभिनि खां नामी ग्रामी दशहरो मल्हाईंदा आहिनि। पैसे वारा बि ॾाढा आहिनि। रावण राज्य में पैसो मिलंदो आहे त अकल ई चट थी वेंदी आहे न। बराबरि हिन दुनिया में माण्हू पैसो जेतिरो आहे ओतिरी अकल चट थींदी थी वञे। बाप डिटेल में सम्झाईंदा आहिनि इन्हनि जो नाम ई आहे रावण राज्य। उनखे चइबो आहे ईश्वरीय राज्य। राम राज्य चइण बि रॉन्ग थी वेंदो आहे न। गांधी जी राम राज्य चाहींदा हुया। मनुष्य सम्झंदा आहिनि गांधी जी बि अवतार हुया। उन्हनि खे केतिरा पैसा ॾींदा हुया। उन्हनि खे भारत जो बापू जी बि चईंदा हुया। हाणे इहे त सॼे विश्व जो बापू जी आहे। हाणे तव्हां हिते वेठा आहियो, ॼाणंदा आहियो केतिरा जीव आत्मायूं हूंदियूं। जीव शरीर त विनाशी आहे, बाक़ी आत्मा त अविनाशी आहे न। आत्मायूं त ढेर आहिनि। जीअं मथे में सितारा रहंदा आहिनि, न सितारा जास्ती आहिनि या आत्मायूं जास्ती आहिनि, है न। मथे में जीअं सितारा रहंदा आहिनि, सितारा जास्ती आहिनि या आत्मायूं जास्ती आहिनि। शिव जी तव्हां आहियो धरती जा सितारा ऐं उहे आहिनि आसमान जा सितारा। तव्हांखे देवता चईंदा आहिनि, उहो पोइ उन्हनि खे बि देवता चई ॾींदा आहिनि। तव्हांखे लकी सितारो चइबो आहे। अच्छा, हिन ते पोइ आपस में डिस्कस करिणो कि कहिड़ा सितारा जास्ती आहिनि, उहा कि असां। बाबा हाणे हिन ॻाल्हि खे न छेड़ंदा आहिनि। इहे त सम्झायो आहे कि सभी आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। हिननि जी बुद्धि में त सभु आहे। जो बि मनुष्य मात्र आहिनि सभिनि जो बाबा उहो हिकु ई आहे। इहे त सभु ॼाणंदा आहिनि। सॼी सृष्टि समुद्र ते बीठी आहे। इहे बि कोई सभिनि खे न मालूम आहे। बाबा सम्झाईंदा हुया इहे रावण राज्य सॼी सृष्टि ते आहे। ईअं न रावण राज्य कोई सागर सां पार आहे। सागर त ऑलराउंडर आहे। चईंदा आहिनि हेठि बैल आहे, उन्हनि जे सींगनि ते सृष्टि बीठी आहे। पोइ जॾहिं थकी वेंदो आहे त सींग बदिली कंदो आहे। हाणे पुराणी दुनिया खलास थी नई दुनिया जी स्थापना थींदी आहे। शास्त्रनि में त अनेक प्रकार जी ॻाल्हियूं दंत कथाउनि में लिखी छॾी अथनि। इहे त ॿार सम्झंदा आहिनि। हिते सभु आत्मायूं शरीर सां गॾु आहिनि। इन्हनि खे चइबो आहे जीव आत्मायूं। उहो त आत्माउनि जो घरु आहे, हुते त शरीर आहे न। उनजो नाम आहे निराकारी। जीव आकारी इन करे साकारी चइबो आहे न। निराकार खे शरीर न हूंदो आहे। इहे त साकारी सृष्टि आहे। उहो निराकार आत्माउनि जी दुनिया आहे। इन्हनि खे सृष्टि चईंदासीं, उन्हनि खे इनकॉर्पोरियल वर्ल्ड चईंदासीं। आत्मा जॾहिं शरीर में ईंदी आहे तॾहिं इहा चुरपुर हलंदी आहे, न त शरीर कोई कम जो ई न आहे। त उन्हनि खे चइबी आहे निराकारी दुनिया। जेतिरी बि आत्मायूं आहिनि उहे सभु पिछाड़ी में अचणियूं आहिनि। हिन करे हिनखे पुरुषोत्तम संगम युग चइबो आहे। सभी आत्मायूं जॾहिं हिते अची वेंदियूं त हुते पोइ हिकु बि न रहंदो। हुते जॾहिं हिकदमि ख़ाली थी वेंदो आहे तॾहिं पोइ सभु वापसि वेंदा आहिनि। परमधाम में जॾहिं पूरो ख़ाली थी वेंदो पोइ सभु वापसि वेंदा। पोइ पहिरियों शिव बाबा सभु आत्मायूं वेंदासीं। तव्हां इहे संस्कार खणी वेंदा आहियो। असां इहे संस्कार खणी वेंदासीं। कहिड़ो जो हाणे असां भरूं था पंहिंजे अंदरि। त इहे ईअं जीअं बाबा असांखे हाणे परमधाम जे बारे में ॿुधाइनि था। असांजी बुद्धि निराकारी दुनिया में वञणी खपे। कीअं सभी आत्मायूं हेठि अची वेंदियूं,
पोइ वापसि बाबा सां गॾु असां हली हलंदासीं। जीअं ई पूरो ख़ाली थियो उअं ई असां हली वियासीं। बाबा चईंदा आहिनि हुते पोइ हिकु बि न रहंदो आहे। हुते जॾहिं हिकदमि ख़ाली थी वेंदो आहे तॾहिं असां सभु वापसि वेंदा आहियूं। तव्हां इहे संस्कार खणी वेंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। कोई नॉलेज जा संस्कार खणी वेंदा आहिनि, कोई प्योरिटी जा संस्कार खणी वेंदा आहिनि। अचिणो त पोइ बि हिते ई आहे न। कोई आत्मा आहिनि की ज्ञान चक्कर सुठो न लॻंदो आहे, लेकिन बाबा खे यादि करे पवित्र रहणु सुठो लॻंदो आहे। त कोई त हाणे असांजो नॉलेज जा संस्कार ऐं असांजो पवित्र ठहूं था, ऐं कोई पवित्र रहण जे संस्कार खणी था वञनि। अचिणो त वरी बि सभिनि खे हिते ई आहे, परंतु पहिरियों त घर वञिणो आहे न। उते आहिनि सुठा संस्कार, हिते आहिनि बुरा संस्कार। सुठा संस्कार बदिली करे बुरा थी वेंदा आहिनि, पोइ बुरा संस्कार बदिली करे सुठा थी वेंदा आहिनि। सुठा संस्कार हुते खणी वेंदासीं। बाप में बि पढ़ाइण जा संस्कार आहिनि जो अची करे सम्झाईंदा आहिनि। बाबा में बि असांखे ज्ञान ॾियण जा संस्कार आहिनि, पढ़ाइण जा संस्कार आहिनि जो हिते अची करे बाबा असांखे सम्झाईंदा आहिनि, ज्ञान ॾींदा आहिनि, है न। बाप में बि पढ़ाइण जा संस्कार आहिनि जो हिते अची करे असांखे सम्झाईंदा आहिनि बाबा। रचयिता और रचना जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। बीज जी बि सम्झानी ॾियणी आहे त सॼे झाड़ जी बि सम्झानी ॾींदा आहिनि। बीज जी सम्झाणी आहे ज्ञान, ऐं झाड़ जी सम्झाणी आहे भक्ति। बीज जी सम्झाणी आहे ज्ञान ऐं सॼे झाड़ जी सम्झाणी आहे भक्ति। भक्ति में ॾाढा डिटेल में हली वेंदा आहिनि। बीज खे यादि करणु त सहज आहे न, हुते ई हली वञिणो आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण में थोरो ई समय लॻंदो आहे, पोइ सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिण में 5000 वर्ष लॻंदा आहिनि एक्यूरेट। त बाबा जी शक्ति ऊची थी न, जो 5000 साल में जो असां तमो प्रधान ठहिया आहियूं हुनखे बाबा हिकु जन्म में ई थोरे समय में ई आत्माउनि खे सतो प्रधान ठाहे ॾींदा आहिनि। इहो चक्कर ॾाढो एक्यूरेट ठहियलु आहे जो रिपीट थींदो आहे। ॿियो कोई इहे ॻाल्हियूं ॿुधाए न सघे, ॿियो कोई इहे ॻाल्हियूं ॿुधाए न सघे। तव्हां ॿुधाए सघंदा आहियो अधु कयो कबो आहे न, अधु स्वर्ग अधु नर्क, पोइ हुनजी डिटेल बि ॿुधाईंदा आहिनि। स्वर्ग में जन्म कम आयु वॾी रहंदी आहे, नर्क में जन्म जास्ती आयु नंढी रहंदी आहे। हुते आहे योगी, हिते आहियूं भोगी। हिते ॾाढा जन्म हूंदा आहिनि। इन ॻाल्हियुनि खे ॿियो कोई न ॼाणंदो आहे। मनुष्य खे कुझु बि मालूम न आहे। कॾहिं देवता हुया, उहो कीअं ठहिया, केतिरा समझदार ठहिया आहिनि न। असां केतिरा समझदार ठहिया आहियूं इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। बाबा हिन समय ॿारनि खे पढ़ाए करे 21 जन्मनि जे लाइ वरसो ॾींदा आहिनि, है न। बाबा हिन समय ॿारनि खे पढ़ाए करे 21 जन्मनि जो वरसो ॾींदा आहिनि असांखे। पोइ इहे तव्हांजा संस्कार न रहंदा। जीअं राजाई जा संस्कार हूंदा आहिनि त ज्ञान जी पढ़ाई सां संस्कार पूरा थी वेंदा। इहे संस्कार पूरा थी पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार रुद्रमाला में पिरोइजी वेंदासीं, है न। जीअं राजाई जा संस्कार हूंदा आहिनि त ज्ञान जी पढ़ाई जा संस्कार हाणे पूरा थी वेंदा असांजा। पोइ जेतिरा बि संस्कार ठाता न, हिते असांखे जीअं डॉक्टर ठही वियो, उहो संस्कार पइजी वियो, पोइ हुन खां पोइ थोरी किताबियूं पढ़ंदा। हूअं ई हाणे असां हिन ज्ञान जी पढ़ाई सां असां पंहिंजा पूरा संस्कार ठाहे छॾंदासीं। पोइ संस्कार पूरा थींदा, पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार सभु परमधाम में हली हलंदासीं, रुद्रमाला में पिरोजी वेंदासीं। पोइ नंबरवार ईंदासीं पाठ वॼाइण। जीअं पूरा 84 जन्म वरिता उहो पहिरियों ईंदा। उन्हनि जो नाम बि बतलाईंदा आहिनि।
श्री कृष्ण त फर्स्ट प्रिंस ऑफ हेवन आहे। उहे ॼाणंदा आहिनि सिर्फ़ु हिकु थोरी हूंदो, सॼी राजधानी हूंदी। राजा सां गॾु पोइ प्रजा बि ज़रूरु खपे। थी सघंदो आहे हिक सां ॿियो पैदा थींदो वञे। अगरि चऊं 8 इकट्ठा ईंदा आहिनि, परंतु श्री कृष्ण त नंबर 1 ईंदो। 8 इकट्ठा ईंदा त पोइ श्री कृष्ण जो एतिरो गायन छो आहे? अगरि 8 ई इकट्ठा ईंदा पोइ श्री कृष्ण जो एतिरो गायन छो आहे? इहे सभु ॻाल्हियूं अॻियां हली सम्झाईंदा। चईंदा आहिनि अॼु तव्हांखे ॾाढो गुईअ ते गुईअ ॻाल्हियूं ॿुधाई था, कुझु त रहियल हूंदो न। इहा युक्ति सुठी आहे। जंहिं ॻाल्हि में ॾिठो न सम्झंदा आहिनि, जंहिं ॻाल्हि में ॾिठो न आहे, जंहिं ॻाल्हि में अगरि तव्हां कुझु नथा सम्झो त चओ असांजी वॾी भेण उत्तर ॾेई सघंदी आहे। हा त चइणो खपे कि हाणे बाबा ॿुधायो न अथई, न त चइणो खपे, या त चइणो खपे कि अञा असांखे बाबा इहे सभु ॿुधायो कोन अथई, असांखे जेतिरो पतो आहे उहो ई असां तव्हांखे ॿुधायो आहे। दिन प्रतिदिन गुईअ ते गुईअ ॿुधाईंदा आहिनि। हिन चइण में लज्जा जी कोई ॻाल्हि कोन्हे। गुईअ ते गुईअ पॉइंट्स जॾहिं ॿुधाईंदा आहिनि त तव्हांखे ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पिछाड़ी में पोइ चई ॾींदा आहिनि मनमना भव मध्याजी भव, मनमना भव मध्याजी भव। अक्षर बि शास्त्र ठाहिण वारनि लिखियो आहे। मूंझण जी त ॻाल्हि न आहे। ॿार बाप जो ठहियो, बेहद जो सुख मिलियो। इन में मनसा वाचा कर्मणा पवित्रता जी ज़रूरत आहे। इन में मनसा वाचा कर्मणा पवित्रता जी ज़रूरत आहे। ॿार ठहियो, बेहद जो सुख मिलियो। कॾहिं जॾहिं असां मनसा वाचा कर्मणा सुख पवित्र रहंदासीं। असां कल्ह बाबा चई न मनसा वाचा कर्मणा पवित्र रहणो। लक्ष्मी नारायण खे बाप जो वरसो मिलंदो आहे। इहे पहिरें नंबर में आहे, जंहिंजी ही पूजा थींदी आहे। बाबा चवनि था कि लक्ष्मी नारायण खे बाप जो वरसो मिलियो आहे। ये पहिरें नंबर में आहे, जंहिंजी ही पूजा बि भक्ति मार्ग में इन्हनि जी ही थींदी आहे। पंहिंजे खे बि ॾिसो, असां में इहे अहिड़ा गुण आहिनि। हाणे त बेगुण आहियूं। पंहिंजे अवगुणनि जो बि कंहिंखे पतो न आहे। हाणे तव्हां बाप जा ठहिया आहियो त ज़रूरु चेंज थियणो पए न। बाप बुद्धि जो तालो खोलियो अथई, ब्रह्मा ऐं विष्णु जो बि राज सम्झायो अथई। ये पतित्व पावन एडॉप्शन हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई थींदी आहे। प्रजापिता ब्रह्मा जॾहिं आहे तॾहिं ही एडॉप्शन थींदी आहे। सतयुग में त न थींदी न। हिते बि कंहिंखे ॿार न थींदो आहे त पोइ एडॉप्ट करे वठंदा आहिनि। प्रजापिता त ज़रूरु प्रजापिता जा बि ज़रूरु ब्राह्मण ॿार खपनि न। इहा आहे मुख वंशावली, उहे हूंदा आहिनि कुख वंशावली। ब्रह्मा त नामी ग्रामी आहे, इन्हनि जो सरनेम आहे बेहद जो। सभु सम्झंदा आहिनि प्रजापिता ब्रह्मा आदि देव आहे। उन्हनि खे अंग्रेजी में चईंदा आहियूं ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर, है न। उन्हनि खे अंग्रेजी में चईंदा आहियूं ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर ब्रह्मा खे। इहे त बेहद जो सरनेम आहे। उहे सभु हूंदा आहिनि हद जा सरनेम। इन करे बाप सम्झाईंदा आहिनि इहे त ज़रूरु सभिनि खे मालूम हुजणो खपे कि भारत वॾे तो वॾो तीर्थ आहे, है न। वॾे ते वॾो तीर्थ आहे जिते बेहद जो बाप ईंदा आहिनि। ईअं न सॼे भारत में विराजमान हूंदा आहिनि। हाणे वॾे ते वॾो तीर्थ आहे त ज़रूरी ईअं थोरी कि बाबा पूरे भारत में बाबा ई आहे। शास्त्र तॾहिं चईंदा आहिनि न सर्वव्यापी आहे। शास्त्रनि में त मगध देश लिखियो अथनि, परंतु नॉलेज किथां सिखाई। आबू में कीअं आया, दिलवाड़ा मंदिर बि हिते पूरो यादगार आहे। जंहिं बि ठाहियो हुनजी बुद्धि में आयो ऐं वेही करे ठाही। एक्यूरेट मॉडल त ठही न सघे न।
बाबा हिते ई अची करे सर्व जी सदगति कंदा आहिनि। मगध देश में न, उहो त पाकिस्तान थी वियो। इहो आहे पाकिस्तान। वास्तव में पाकिस्तान त स्वर्ग खे चईंदासीं। पाक ऐं नापाक, इहे सॼो ड्रामो, पाक ऐं नापाक जो इहे सॼो ड्रामो ठहियल आहे, है न। बाबा अॼु असांखे चवंदा ॾिसो, पाकिस्तान में त बाबा आया, मगध देश में, लेकिन विश्व सेवा हितां आबू खां शुरू कई। सर्व जी सदगति भारत खां शुरू कई, छो जी भारत में ई हुयो न कि सर्व जो सदगति दाता। ऐं बाबा जो अवतरण भूमि भी ये ही आहे, भारत ही आहे। लेकिन मगध देश जो गायन आहे, इन करे पाकिस्तान में वञिणो पियो। ऐं उते जो बि थियो उहो थियो। पोइ उन खां पोइ बाबा हिते आया। बाबा चवनि था इहो पाकिस्तान आहे। वास्तव में स्वर्ग खे पाकिस्तान अर्थात पाक स्थान, पाकिस्तान न, पाकिस्तान त स्वर्ग खे चईंदासीं। पाक ऐं नापाक जो ये सॼो ड्रामो आहे। मतिलबु पाक खे सुठी जॻह खे चईंदा आहियूं, और नापाक मतिलबु सुठी जॻह न। त बाबा चवनि था इहे सॼो ड्रामो ठहियलु आहे न। त मिठी मिठी सिकील जे ॿार, तव्हां हिते सम्झायो आत्मा ऐं परमात्मा अलॻि रहे भोकाल। केतिरो काल खां पोइ मिलिया आहियूं, पोइ कॾहिं मिलंदासीं। सुंदर मेलो करे छॾियो जॾहिं सतगुरु मिलियो दलाल जे रूप में। गुरु त ॾाढा आहिनि, इन करे सतगुरु चइबो आहे। स्त्री खे जॾहिं हथियालो बांधंदा आहिनि त चईंदा आहिनि इहे पति तव्हांजो ईश्वर गुरु आहे। पति त पहिरियों पहिरियों नापाक ठाहींदा आहिनि न, मतिलबु पतित ठाहींदा आहिनि। अॼुकल्ह त दुनिया में ॾाढा गंद लॻो पियो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे त गुलगुल ठहिणो आहे। तव्हां ॿारनि खे पको पको हथियालो बाप अची करे ॿधंदा आहिनि। असांखे पको पको हथियालो केरु ॿधंदा आहिनि? बाबा अची करे ॿधंदा आहिनि। इहे त शिव जयंती सां गॾु ई रक्षाबंधन थींदो आहे। गीता जयंती बि हुजणी खपे। श्री कृष्ण जी जयंती थोरो देरि सां नई दुनिया में थी। श्री कृष्ण जी जयंती थोरो देरी सां नई दुनिया में थी। गीता जयंती भी हाणे ई आहे, है न। बाबा ईंदा आहिनि गीता पोइ थोरी देरि खां, जॾहिं हिते दुनिया में होलिका मची वेंदी आहे। ॾिसो बाबा जॾहिं आया त शिव जयंती थी हुई, है न। शिव जयंती खां पोइ गीता जयंती थी वई। गीता जयंती, गीता ज्ञान खां पोइ महाभारत, इहा रावण जयंती, दशहरो मंदो। हुन खां पोइ श्री कृष्ण जी जयंती ईंदी न। ये सावन मतिलबु शिव बाबा आया, पोइ हरियाली तीज मतिलबु पोइ हरो भरो थी वियो न। ये तीजड़ी, सावन, ये जेको बि आहे कि शिव बाबा आया, शिव जयंती थी, गीता जयंती शुरू थी। गीता जयंती सां पोइ बाबा ज्ञान वर्षा कई त सावन जो महीनो अची वियो। सावन जो महीनो अची वियो त हरो भरो जो ज्ञान ॾियण सां पोइ सभिनि जी बुद्धि ठीकु थी वई, सभिनि जे जीवन में हरियाली अची वई। पोइ हरियाली तीज जो थींदी आहे। हुन खां पहिरियों तीजड़ी बि अची वई। टियों नेत्र खुली वियो बाबा जॾहिं गीता ज्ञान ॾिनई त इहे इन करे साथ ई ईंदा आहिनि। पोइ हुन खां पोइ श्री कृष्ण जयंती। लेकिन पोइ माण्हू गणेश, इहा दशहरो, होली, लेकिन इहे सभु त हाणे जा जीअं बाबा अची वियो आहे, ठीकु आहे, टियों नेत्र खुली वियो, सभु हरियाली वरियाली थी वई। पोइ आत्मायूं हिकदमि सभु पुराणो जली वेंदो त होलिका जलायो, रावण अंदरि जो जली वियो त दशहरो मनाए वठो। इहे सभु संगम युग जा। पोइ सतयुग में ईंदी श्री कृष्ण जयंती। पोइ हुन खां पोइ दीपावली। त श्री कृष्ण जी जयंती थोरो देरी सां नई दुनिया में हुई। बाक़ी त्योहार सभु हिन समय जा ई आहिनि। रामनवमी कॾहिं थी,
पुत्रेता में रामनवमी ईंदी, ये भी कंहिंखे पतो न आहे। तव्हां चईंदा नई दुनिया में 1250 वर्ष खां पोइ रामनवमी ईंदी। शिव जयंती, कृष्ण जयंती, रामनवमी, राम जयंती कॾहिं थी, ये कोई खे पतो न आहे। तव्हां ॿार बि हाणे बाप द्वारा ॼाणे विया आहियो, एक्यूरेट ॿुधाए सघंदा आहियो न। गोया सॼी दुनिया जी जीवन कहानी तव्हां ॿुधाए सघंदा आहियो, लाखों वर्ष जी ॻाल्हि थोरी ॿुधाए सघंदा आहिनि। बाप केतिरो सुठी रीति बेहद जी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। बाप केॾो सुठी रीति बेहद जी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। हिकु ई बार त 21 जन्मनि जे लाइ नंगन थियण सां बची वेंदा आहियो न। हिकु ई बार तव्हां 21 जन्मनि जे लाइ नंगन थियण सां बची वेंदा आहियो। हाणे तव्हां 5 विकार रूपी रावण जे पराए राज्य में आहियो। हाणे सॼे 84 जे चक्कर तव्हांजी स्मृति में आहियो। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। सोचो असां बाबा सां गुड मॉर्निंग था करूं, भॻवान सां गुड मॉर्निंग था करूं। बाप दादा जो बि असांखे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बेहद सुख जो वरसो प्राप्त करण लाइ मनसा वाचा कर्मणा पवित्र ज़रूर ठहिणो आहे। ब्रह्मचारी और ब्रह्माचारी सुठे संस्कार योग बल सां धारण करणा आहिनि। पंहिंजे खे गुणवान ठाहिणो आहे। ॿियो आहे सदा ख़ुशी में रहण लाइ बाप जो रोज़ रोज़ गुइया ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। सदा ख़ुशी में रहण लाइ बाबा जो रोज़ रोज़ असांखे गुइया ते गुइया ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। उहा ॿुधणो ॿियनि खे ॿुधाइणो आहे। ख़ुदि बि ॿुधणो आहे ऐं ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि में मुंझणो न आहे। युक्ति सां उत्तर ॾियणो आहे, लज्जा न अचणी आहे। लज्जा बाबा चई न, अगरि कुझु न अचे त चओ असांजी वॾी भेण खां पुछो न त असांखे न ॿुधायो त न। वरदाना सुख स्वरूप ठही हर आत्मा खे सुख ॾियण वारा मास्टर सुखदाता ठहो। जो ॿार सदा यथार्थ कर्म कंदा आहिनि उन्हनि जे हर कर्म जो प्रत्यक्ष फल ख़ुशी ऐं शक्ति मिलंदी आहे। उन्हनि खे कर्म जो प्रत्यक्ष फल ख़ुशी ऐं शक्ति मिलंदी आहे। उन्हनि खे ख़ुशी बि मिलंदी आहे, शक्ति बि मिलंदी आहे। जो ॿार यथार्थ कमु कंदा आहिनि। अॼु सभु चईंदा आहिनि की असांखे जीवन में ख़ुशी न आहे, सुठो नथो लॻे सॼो ॾींहुं। छो माण्हू सुबुह खां राति ताईं कर्म ख़ुशी सां करे ई नथो, यथार्थ करे ई नथो। सुबुह उथे थो बोझ में कि अरे ॿारनि खे मोकिलिणो आहे, अरे धंधे में वञिणो आहे, अरे रोटी ठाहिणी आहे, अरे इहे करिणो आहे, उहो करिणो आहे। तव्हां ख़ुदि ई रोई रोई करे सभु कमु करो था त तव्हांजे जीवन में ख़ुशी कीअं मिले, शक्ति कीअं मिले, दुआयूं कीअं मिलनि। त जो माण्हू कर्म यथार्थ कंदा आहिनि न उन्हनि खे प्रत्यक्ष फल ख़ुशी ऐं शक्ति मिलंदी आहे। उन्हनि जो दिलि सदा ख़ुशि रहंदो आहे। उन्हनि जी संकल्प मात्र में बि दुख जी लहर न ईंदी आहे। संगम युगी ब्रह्मण अर्थात दुख जो नाम निशान न रहंदो आहे। संगम युगी ब्रह्मण अर्थात दुख जो नाम निशान न। छो जी सुखदाता जा ॿार आहियूं न असां। संगम युगी ब्रह्मण अर्थात दुख जो नाम निशान न। श्री असां सुखदाता बाप जा ॿार आहियूं। हिन करे कॾहिं बि असांजे जीवन में दुख जो नाम निशान न हुजणो खपे। अहिड़े सुखदाता जा ॿार स्वयं बि मास्टर सुखदाता हूंदा। उहा हर आत्मा खे सदा ख़ुशी ॾींदा हूंदा। छो जो उहा उन वटि ख़ुशी आहे, उन्हनि जो बाप ई इहो आहे। उहो कॾहिं न दुख ॾींदा हूंदा, न कंहिंखां दुख वठंदा हूंदा, न दुख ॾियण न वठण। स्लोगन आहे मास्टर दाता ठही सहयोग स्नेह ऐं अनुभूति ॾियणी आहे। ॿियनि खे सहयोग ॾियो, स्नेह ॾियो, सहानुभूति ॾियणी आहे।
अनुभूति न सहानुभूति ॾियणी आहे। यही रहम दिल आत्मा जी निशानी आहे न। हिन समय दुनिया में अनेक प्रकार जी ॻाल्हियूं आहिनि, अनेक प्रकार जा माण्हू कर्म करनि था न, कोई ॿुधण बि नथा चाहिनि त असांखे सिर्फ़ु छा करिणो आहे, सिर्फ़ु सोचो सर्व जो कल्याण थिए, सिर्फ़ु सोचो सर्व जो कल्याण थिए। ये ही रहम दिल ठही करे सभिनि जे भले जे लाइ संकल्प करो। ये असांजो मन सां संकल्प ई सर्व खे सहयोग ॾींदो, स्नेह ॾींदो, सहानुभूति ॾींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।